जिले मलीर अंदर वधंदड़ कोरोना वायरस के केसन के नजर में रखंदे पंजन यूनियन कमेटियन में 14 अप्रैल का अस्पतालन में ओपीडी बंद करण जो ऐलान किया गया है। मलीर जिले अंदर कोरोना के वधंदड़ केसन के नजर में रखंदे डिप्टी कमिश्नर मलीर शहजाद फजल अब्बास नोटिफिकेशन जारी करे जिले के पंजन यूनियन कमेटियन यूसी मुस्लिमाबाद, यूसी शराफी, यूसी खालिदाबाद, यूसी मोइनाबाद और यूसी मुजफ्फराबाद के इलाकन में अस्पतालन और क्लिनिक्स के अणजातल मुद्दे ताईं बंद रखण जो हुकुम जारी कंदे नोटिफिकेशन जारी करे छडियो है। डिप्टी कमिश्नर मलीर जी ऑफिस में सूबाई वजीर मुर्तजा बलोच जी सदारत हेठ इजलास थियो। इजलास में एमएनए आगा रफीउल्लाह, डीसी मलीर, डीएचओ मलीर समेत मुख्तलिफ ऑफिसरन शिरकत की। इजलास में डीएचओ मलीर डॉक्टर अहमद अली मेमण ब्रीफिंग नींदे बुधायो त हिन वक्त ताईं जिले मलीर में 67 माण्हुनि में कोरोना वायरस ज़ाहिर थी आहे, जंहिंमां अक्सरियत कायदाबाद ऐं भरपासे जे यूनियन काउंसिल में रहंदड़ माण्हुनि जी आहे। उन मौके ते सूबाई वजीर मुर्तजा बलोच डिप्टी कमिश्नर मलीर खे फौरी तौर ते लागापियल यूसीस जे अस्पताल में ओपीडी बंद करण जी हिदायत जारी कई। इजलास में बुधायो वियो त सिंध हुकूमत ऐं इंडस अस्पताल जे ताउन सां गुलशन हदीद में कोरोना जे शकी मरीजन जा सैंपल वरता विया आहिनि। हुननि चयो त मुजफ्फराबाद ऐं शराफीअ जे इलाइक़नि में पिण कोरोना टेस्ट कैंप लगाया वेंदा। उन मौके ते सूबाई वजीर चयो त कोरोना वायरस जो को बि इलाज न आहे सवाइ समाजी विथीअ जे। हुन शहरनि खे गुज़ारिश कई त सिंध हुकूमत जे लॉकडाउन वारे फ़ैसिले ते अमल कनि जीअं कोरोना खां जान आजी कराए सघिजे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।